ब्रेकिंग न्यूज़ आहे। घोटकी मां असां शेयर कयूं पिया लाल पीर बेले वटि बुल्ला बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो, जंहिंमें हिकु ॼणो क़तल थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि असद बुल्लो मारिजी वियो, जॾहिं त राशिद बुल्लो ऐं अमजद बुल्लो ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, घोटकी मां लाल पीर बेले वटि बुल्ला बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो। झेड़े में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि असद बुल्लो मारिजी वियो, राशिद बुल्लो ऐं अमजद बुल्लो ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया, घोटकी में लाल पीर बेले वटि बुल्ला बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़तल थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी थिया। तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी मां आवाज़ जो रिपोर्टर मुश्ताक लगारी असां सलाइन ते मौजूदु आहे। मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, घोटकी वेझो बुल्ला बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में जेको आहे हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं 2 ॼणा जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿी सेक्शन थाणे जी हद लाल पीर बेले वेझो बुल्ला बिरादरी जे पुराणे तकरार तां ॿिनि धुरियुनि में जेको हलंदड़ तकरार हो, झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में 27 साल जो नौजवान असद बुल्लो जेको मारिजी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा राशिद बुल्लो ऐं अमजद बुल्लो ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे पुलिस घोटकी तालुका अस्पताल खणाई। लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे हिन वक़्तु वारसनि हवाले कयो आहे। होॾां ॿी सेक्शन पुलिस वाक़े में हंधि पहुची वई आहे। हिन वक़्तु ॿई धुरियूं जेके मोर्चाबंद आहिनि। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त फायरिंग सबबि इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ ऐं हरास छायल आहे। जॾहिं त मक़तूल जो जेको लाश हो घर पहुचण ते जेको कोहराम मची वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे बुल्ला बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां जेको आहे ॿिन्हिनि धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। धुरियूं मोर्चाबंद आहिनि। इलाइक़े में जेको सख़्तु ख़ौफ़ ऐं हरास छायल आहे। जी ठीकु आहे, महिरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।